नाज़रीन, परेयालोء वेझो पुराणे तकरार तां नारेजा ऐं ओढा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि नौजवान मारिजी वियो आहे। तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ज़फर बलोच। जी ज़फर, तफ़सीलनि खां आगाह कजो। ओढा ऐं नारेजा बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार ॿीहर तेज़ थी वियो, जंहिंमें नारेजा बिरादरी जे हथियार बंदनि कच्चे वारे इलाइक़े में अंबनि जे बाग ते कमु कंदड़ पंहिंजो पोरियत मथां हमिलो करे ॾिनो। जंहिं हमले दौरान ओढा बिरादरी जे नारेजा बिरादरी जे हथियार बंदनि फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 30 साला नौजवान जेको आहे शकील अहमद पुट इरशाद अहमद ओढो मौके ते क़तल थी वियो आहे। ओढा इतला मिलण ते हद जी बिंडो फैल मोहम्मद पुलिस ऐं ओढा बिरादरी जा केतिरा ई हथियार बंद वाक़े वारा ते पहुची विया आहिनि, जॾहिं त वाक़े बैदि नारेजा बिरादरी जे हथियार बंदनि पंहिंजे ॻोठ आलमाणी नारेजा ॿार ख़ुशीअ वटां हवाई फायरिंग करे ॾिनी। ओढा ज़रिए वटां मालूम थियो आहे त वाक़ियो जेको आहे 8 साल अॻु इलाइक़े जो बदनाम दुहारी बिलाल उर्फ बिलू नारेजो मारिजी वियो हुयो, जंहिंजो इल्ज़ाम हुयो त पुलिस वारो जेको आहे इसाक ओढो जेको आहे हुनजी मुखबिरी कई हुई, जंहिं दौरान नारेजा बिरादरी पर हमिलो करे पुलिस एहलकार जेको आहे इसाक ओढो जो भाइटे पंहिंजे शकील ओढो खे मारियो आहे। जी ज़फर, अवां जी महिरबानी।